ठठे जे गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल पीर मोहम्मद बिरोई में सालानी इम्तिहाननि में बेहतर कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दारनि में इनाम विरहाइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें तइलीमी अमलदारनि, उस्तादनि, शागिर्दनि वॾी अंग में शिरकत कई। पोज़ीशन माणींदड़ ॿारनि खे शील्डूं ऐं इनाम ॾिना विया, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दारनि मुख़्तलिफ़ गीतनि ते टेबलोस पिणु पेश कया। तक़रीब में डीओ सेक्रेटरी हज़ूर बख्श ख़ास खेली, डीओ प्राइमरी मोहम्मद बख्श बहराणी, पेटे अलिफ अगवान खैर मोहम्मद बिरोई, गुलाम मुस्तफ़ा मेंगल, कस्टर अगवान खान हेलायो। नवीद अब्बासी स्कूल जे SMC चेयरमैन ताज हुसैन बिरोई, नेशनल प्रेस क्लब ठठो जे सदर महबूब बिरोई, स्कूल जो हेड मास्टर मीर हसन बिरोई, ज़ाहिद सोलंकी, खमीसो बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे तइलीमी अमलदारनि ऐं उस्तादनि चयो त हर साल इम्तिहाननि में ॿारनि खे पोज़ीशन खणण ते इनाम ॾियण सां संदसि हौसला अफ़ज़ाई थिए थी। अहिड़नि प्रोग्रामनि सां ॿार निसाबी तौरु गैर निसाबी सरगर्मियुनि में भरपूर नमूने हिसो वठनि था, जंहिंसां न सिर्फ़ संदनि इल्म में इज़ाफ़ो थिए थो पर ख़ुदि एतिमादी बि पैदा थिए थी।